नाज़रीनी अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं लाड़काणो कंगा थाणे जी हद यासीन चौक भरिसां मीरो खान रोड ॻोठ शेर मोहम्मद बिरोई वटि ॿिनि ट्रैक्टर सेरनि सां भरियल ट्रालियुनि समेत ॻोठ खां भॼाईंदे जंहिं दौरान रोड जे साइड ते बीठल मासूम ॿार 7 साला अहमद रज़ा बिरोई खे चेपाटे मारे छॾियो। जी नाज़रीनी अफ़सोसनाक ख़बर आहे लाड़काणो कंगा थाणे जी हद यासीन चौक भरिसां मीरो खान रोड ॻोठ शेर मोहम्मद बिरोई वटि ॿिनि ट्रैक्टर सेरनि सां भरियल ट्रालियुनि समेत ॻोठ खां भॼाईंदे जंहिं दौरान रोड जे साइड ते बीठल मासूम ॿार 7 साला अहमद रज़ा बिरोई खे चेपाटे मारे छॾियो। ॻोठ वारनि जे चवण मुताबिक़ ही पंजो वाक़ियो आहे। हिकु ट्रैक्टर ड्राइवर ट्रैक्टर समेत गिरफ़्तार ॿियो भॼी वियो, जंहिं जी गिरफ़्तारी लाइ टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो। SHO कंगा पारां फ़ौती ॿार जे वारिसनि सां बदतमीज़ी